हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां हज ते वञा पयो घोड़े ते सवार ॾिठुम त हिकिड़ो मंडड़ो हाजी साहब ॿई पेर कोन हुयसि बांबड़ा ॾींदो पियो मके वञे। अल्लाह अकबर। तव्हां हज ते वेंदो नी ख़ुदा जी ज़ात जो कसम तव्हां हैरान थियो। मज़ूर बीमार मंडड़ा बांबड़ा पिया था ॾियनि। मालिक बिन दीनार फरमायो अदा हाजी साहब मूं वटि जा आहे जेकर घोड़े ते चढ़ी त तोखे मके पहुचाया तो उन मंडड़े माज़ूर हाजी साहब जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। चई मौली साहब वञा थो पंहिंजे यार खे परचाइण जे लाइ वरी घोड़े ते चढ़ी डग करे लहे करे वञी उते पहुचा। तव्हां भली घोड़नि ते वञो असां बांबड़ा ॾेई पंहिंजे यार खे परचाईंदासीं। तव्हां भली वञो असां ईअं बांबड़ा ॾेई पहुचंदा। हज़रत मालिक बिन दीनार फरमाए थो मां बैतुल्लाह जो तवाफ पियो कयां ओ मंडड़ो हाजी साहब बांबड़ा ॾेई बैतुल्लाह जो तवाफ पियो करे। सफ़ा मरवो भी बांबड़ा ॾेई कयईं। वरी 8 जे ॾींहुं मिना जे मैदान में भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो। वरी 9 जे ॾींहुं अरफात में भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो। वरी अरफात में मुज़दलिफ़े आयासीं उते भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो। वरी 10 जे ॾींहुं मुज़दलिफ़े में निकितासीं शैतान खे पथरियूं हणण जे लाइ। मालिक बिन दीनार फरमाए थो जॾहिं मां शैतान खे पथरियूं हणी दुआ घुरी जो वापसि पियो मोटां त हाजिन जो हुजूम लॻो पियो आहे रश लॻी पई आहे अञा जो वेझो वञा त उहो मंडड़ो हाजी साहब रब खे प्यारो थियो। अड़े बाबा हिनखे छा थियो ही तो खुश चङो भलो यको गॾो असां सां। पोइ उन्हनि हाजिन सगोरनि चयो शैतान खे पथरियूं हयईं ऐं तव्हांखे ख़बर आहे शैतान खे पथरियूं हणी पोइ वरी क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरबी आहे। पोइ वरी कुर्बानी कबी आहे। कुर्बानी करे पोइ मथो कुड़ाइबो पोइ एराम लाइबो। उन मंडड़े हाजी साहब शैतान खे पथरियूं हणी क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरणी या अल्लाह बांबड़ा ॾेई अचे तुंहिंजे घर जो तवाफ कयुमि। सफ़ा मरवो भी बांबड़ा ॾेई कयुमि। मिना में अरफात में मुज़दलिफ़े में भी बांबड़ा ॾेई आयुसि। या अल्लाह शैतान खे भी पथरियूं हयुमि। हाणे मूं वटि पैसा कोन्हनि जो मां कुर्बानी जो जानवर ख़रीद करे कुर्बानी करे मथो कुड़ाए एराम लायां। या अल्लाह मुंहिंजे खीसे में का शइ कान्हे का जेको मुंहिंजो वसो हुयो मां कयुमि। हाणे कुर्बानी जे जानवर जे बदिले में ये मुंहिंजी जान हाज़िर आहे बस इहा क़बूल कर। अल्लाह जो हुन मंडड़े जी दुआ एॾी वॾी वई जो उते पहुते हुनजो दम परवाज़ थी वियो रब खे। जेको वसो आयो त कयो। ऐं जेके हाजी हज ते विया उन्हनि जो हज मबरूर आहे। उन्हनि जो हज मबरूर आहे। अहकाम सही नमूने सां अदा करे का कमी कोताही थी वञे त चटी भरे दम हुजे ॿकर ॾिबो आहे। बाक़ी हज मबरूर। बाबा 50 लख हाजिर में के त चङा हूंदा आहिनि त सभु अलाह वारा जन के रबो ते घुराए थो ये तो सब अल्लाह वारा पर के तो चंगा हूंदा। शेख अली हिकिड़ो बुजुर्ग हुयो फरमाए तो मां बैतुल्लाह जो तवाफ करे उते हतीम में सुम्ही पियुसि। निंड अची वई ख्वाब में ॾिठुम त हिकिड़ो फ़रिश्तो मथनो बीठो आहे ॿियो फ़रिश्तो पेरनो बीठो आहे। पेरांदी वारे फ़रिश्ते सेरांदी वारे फ़रिश्ते के चयो हिन साल हाजी घणा आया? चई 6 लख हाजी आया। भला कंहिंजो हज क़बूल पियो? चई 6 लखनि मां सिर्फ़ 6 ॼणनि जो हज क़बूल पियो बाक़ी कंहिंजो बि क़बूल न पियो। बुज़ुर्ग फरमाए थो मां उथी पियुसि सॼी राति रुनमि तौबा कयमि इस्तिग़फ़ार कयमि त उन्हनि 6 में मां बि आहियां अलाए न। रोई रोई वरी सुम्ही पियुसि त हुन साॻे फ़रिश्ते हुनखे जवाब में चयो त मुबारक हुजई उन्हनि 6 जे करे रब 6 लख जो हज क़बूल करे छॾियो। सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे ॻऊं चाढ़ियूंसीं ॻोठ जूं
इन जे करे असांखे हुकुम आहे त जमात सां नमाज पढ़ो छो त हिकिड़ी सिफ़ में 50 नमाज़ी बीठा आहिनि 50 नमाज़नि में को त नेक हूंदो को त चङो हूंदो कंहिंजो सजदो रब खे वणियो हूंदो कंहिंजो रुकू रब खे पसंदि आयो हूंदो कंहिंजी तिलावत रब खे वणी हूंदी कंहिंजो दुरूद रब खे पसंदि आयो हूंदो पोइ उन हिकिड़े नमाज़ी जे करे अल्लाह ताला 49 नमाज़नि जे नमाज़ खे कबूल कंदो जमात जो फ़ाइदो इहो अथव सो इंशाअल्लाह जेके भी हज ते विया उन्हनि जो हज मबरूर आहे बशर्ते अहकाम सही नमूने सां अदा कर ऐं मक्के मदीने वञो त अदब में रहो हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो मक्के मदीने थोरो वक्त रहंदा कयो माना हज उमरो करे जल्दी वापस थियो छो त जेका मोहब्बत खणी विया हो या साॻी मोहब्बत खयूं अचो ईअं न जो मके मदीने पहुचो पोइ जेल में वञो पोइ रो त वल न असां ऐं मके में जीअं नेकी लखूं ते आहे त गुनाह बि लखूं ते हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म कढई त लख क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब हिकिड़ो नफ़िल पढ़ई लख नफ़िलनि जो सवाब हिकिड़ो फर्ज़ पढ़ई लख फर्ज़नि जो सवाब हिकिड़ी नेकी कई लख नेकियुनि जो सवाब पर जेकर उते को गुनाह कयो त हिकिड़ो गुनाह कयो त लख गुनाह हुनजे अमालनामे में लिखिबा ऐं जेका मोहब्बत खयूं था वञो असांजी खयूं अचो हितां वञो बि रोंदा ख़ुशीअ में वरी मोटो बि रोंदा त या अल्लाह वरी पंहिंजे घर जो तवाफ़ कराइजां वरी पंहिंजे महबूब जे रोज़े ते असांखे हाज़िरी भराइजां ऐं मके वञो त कोशिशि कयो हुते तवाफ़ घणो कंदा छा छो त ॿी इबादत हिते बि थी सघे तिलावत ज़िक्र अज़कार नफ़िल उहे हिते बि थी सघनि था तवाफ़ वारी इबादत हुते तंहिंजे करे भले में भली इबादत हुते इहा अथव तवाफ़ जेतिरो वक़्तु मिले तवाफ़ कयो 1 2 3 4 5 घटि में घटि रोज़ानो 10 तवाफ़ त कयो सही थो चवां मदीने पाक वञो त उते दुरूद घणो पढ़ंदा कसरत सां अदब में वञो नबी साईं जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरण जे लाइ वञो त पहिरें नंबर ते गुस्ल कयो पाक इंसाफ लटड़ा पायो खुशबू लगाए होटल खां निकिरो त उतां खां वठी दुरूद पढ़ंदा अचो दुरूद पढ़ंदा अचो नमाज पढ़ी जंहिं वक़्त में नबी साईं जे रोज़े मुबारक ते सलाम भरण जी रब तौफ़ीक़ ॾे पोइ बि अदब सां एतिराम सां कंहिंखे लत न हणिजो कंहिंखे रुगो न हणिजो पाण खे तकलीफ़ थिए पर ॿिए कंहिं हाजी साहब खे तकलीफ़ न ॾिजो अदब ऐं एतिराम सां नबी साईं जे रोज़े मुबारक ते बीह करे सलाम पढ़बो पर झिके आवाज़ में वॾे आवाज़ सां उते शोर न कजो गोल न कजो हिन वक़्त बि नबी साईं जे रोज़े मुबारक ते आयत लिखी पई आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबीए ओ ईमान वारो जॾहिं मुंहिंजे सोने नबी जे रोज़े मुबारक ते सलात सलाम पढ़ण जे लाइ जो ख़बरदार पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न कयो शोर न कयो गोल न कयो सलाम भी झिके आवाज़ में दुरूद भी झिके आवाज़ में मता मुझे सोने नबी जे आराम में खलल पइजी वञे जिंदगी जी इबादत खत्म थी वेंदव हज उमरा बर्बाद थी वेंदव जड़ा वियऊ तड़ा वापस मोटाईंदव वॾे आवाज़ सां न ॻाल्हाईंदा कयो हुते असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयातुन नबी आहे सही आहे अदब एहतराम मदीने जे माण्हुनि जो अदब कयो एतिराम हुते जेके अरब रहनि पिया उन्हनि जो बि एतिराम कंदा कयो भला असां खां भला कई दफ़ा नबी साईं जे पाड़े में रहंदा गुनाहगार हर को आहे केरु आहे जेको गुनाहनि खां बचनि तौहीद परस्त आहिनि अक़ीदो उन्हनि जो सही आहे ख़िदमतगार आहिनि महिमान नवाज़
रमज़ान में जो वञो मदीने पाक त नंढड़ा ॿार उहे बि हाजिर खे जमा में वठनि हाजी साहब हेॾे वरी हाजिर खे वठी दस्तरखाने ते वेहारींदा वरी ॿिए खे चवंदा हमसिक हिनखे सुक जॾीस मथां हलियो न वञे वरी मां ॿिए खे वठी अचां आहे सखा की न अलाह नबी से फरमायो अरबन सां मोहब्बत कयो छो त मां मोहम्मद मुस्तफ़ा अरबी आहियां अल्लाह जो क़ुरान भी अरबी आहे जन्नत वारनि जी ॿोली भी अरबी आहे तव्हां जेके अरबन सां मोहब्बत कयो मां मोहम्मद मुस्तफ़ा जे करे एहतराम सां रहो ठेड़ी ऐं खैरपुर जी खारक खाओ भली खखड़ी तव्हां बि जाइ ते उछलाए छॾियो पर मके मदीने जी खारक खाओ तो उन खखड़ी जो भी अदब ऐं एहतराम कयो मदीने जे मिट्टी जो भी एहतराम करणो आहे या हिकिड़ो हाजी साहब सिर्फ़ इहे चई त मदीने जी दही खटी आहे नबी से ख्वाब में उनखे धमकी ॾिनी फरमायूं मुंहिंजे शहर मां निकिरी वञ जेकर तोखे दही नथी वणे त मुंहिंजे शहर में छो आयो हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि पूरी जिंदगी मदीने में रहा पर जुत्ती कान पाताऊं शागिर्दनि चयोसीं तव्हां जुत्ती छो नथा पायो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो मां उन शहर में जुत्ती कीअं पायां जंहिं शहर जे गिटनि में मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा थी सघे थो मां जुत्ती पायां ऐं मुंहिंजे जुत्तीअ जो तरो ज़मीन जे उन हिसे खे लॻी पवे जंहिं हिसे ते नबी साईं जा कदम मुबारक लॻा मां बेअदब थी पवां क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं कंदुसि इनखे चइबो अथव अदब रसूल नबी साईं जे मुसले ते जेके बीठा आहिनि उन्हनि जो बि अदब कयो एतिराम कयो भला इहे नबी साईं जे रोज़े मुबारक में जेके सुता पिया आहिनि उन्हनि जो बि अदब ऐं एतिराम कयो कोशिश कयो मस्जिद नबी में अचो तो उते मोबाइल ऑन न कयो घंटी न वॼे मां 2014 में उमिरि ते वियुसि पोइ मोबाइल मुंहिंजी खुलियल हुई का काल आई त भरिसां अरब वेठो मूंखे एॾी धमकी ॾिनी अल्लाह जो रसूल हिते आरामी आहे रोज़े रसूल अल्लाह जो नबी आयत पढ़े ला तरफ़ो अस्वातकुम फौक़ सौत नबी हिते वॾे आवाज़ सां ॻाल्हाइणो न आहे तो वरी मोबाइल जी घंटी ऑन करे छॾी बस मां तौबा कई त ॿीहर मदीने में मोबाइल ख़ामोश मोबाइल ऐं हाजी हज तो मोटन तो उन्हनि खां दुआऊं घुराईंदा नबी से फरमायो हाजी साहब जॾहिं हज तां वापसि तो मोटे अल्लाह ताला उनखे गुनाहनि खां ईअं पाक करे थो जॾहिं ॼण हाणे पजे अम्मा जे पेट मां ॿार हाणे अम्मा जे पेट मां ॿार आयो ऐं 40 ॾींहं 40 रातियूं हाजी साहब जेका बि दुआ घुरंदो आहे मुंहिंजे नबी फरमा अल्लाह ताला उनजी दुआ खे रद्द न कंदो आहे अल्लाह उनजी दुआ खे क़बूल कंदो आहे जेके हाजिन सां मिलण वञो त पहिरें नंबर ते उन खां दुआऊं घुरायो खाटकूं बाद में हदिया तोहफ़ा बाद में पहिरें नंबर ते उन खां दुआऊं घुरायो भला माण्हू वञे उन्हनि जे अखियुनि खे चुमी ॾियो जेके बैतुल्लाह खे ॾिसी आया नबी साईं जे रोज़े मुबारक खे ॾिसी आया दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे बि इहो हरमैन जो सफ़र नसीब फरमाए जेके हाजी हज ते वञनि पिया उन्हनि जे लाइ बि दुआ घुरो अल्लाह उन्हनि जे लाइ आसानी फरमाए अल्लाह ताला उनखे हज मबरूर नसीब फरमाए असांखे बि रब बार बार बैतुल्लाह जो तवाफ नबी साईं जे रोज़े मुबारक जी ज़ियारत नसीब फरमाए उते मक्की साहब खां का माण्हू सुवाल कयो से माण्हू हर साल हज ते था अचनि हर साल उमिरे ते था अचनि इहे पैसा भला उते ग़रीबनि खे ॾेई छॾनि त भलो आहे त मक्की साहब त हाली कावड़ में हुनखे चयो तूं सिगरेट पीअंदो हुई नसवार नास खाईंदो हुई ये सिगरेट न पी नसवार ऐं नास न ॾे इहे पैसा ग़रीबनि खे ॾे सिगरेट छो थो पी या नास छो थो ॾे इहे पैसा ग़रीबनि खे ॾेई छॾ मौलाना मक्की साहब जो जीअं तव्हांखे सिगरेट जी बाग थी लॻे नसवार ऐं नास जी तव्हांखे बाग थी लॻे जेके मके मदीने आया उन्हनि खे बि मके मदीने जी बाग लॻंदी आहे
हज उमरे जी उन्हनि खे बि सिक लॻंदी आहे, बाग थींदी आहे। जेसि ताईं उते न पहुचंदा तेसि ताईं मज़ो न ईंदो। ऐं मौलाना मक्की साहब फरमायो, हाजी साहब हज ते आयो या उमरे ते आयो, आरब ॻोठ खां वठी कराची ताईं, कराची खां वठी जिद्दो जिद्दे खां वठी मक्को, मक्के खां मदीनो, जेको बि हिन जो किरायो लॻो, जेको बि रस्ते में खाधई पीतई, जेके बि हदिया तोहफ़ा वरितई, इहे सभु ख़ैरात आहिनि। इनखे ख़ैरात जो अजर मिलंदुसि ऐं हज तां उमरे तां वापसि थींदो। अल्लाह ताला ॿी बरकत हुनजे रोज़ी में कंदुसि। तव्हां हज ते वियो, 14 लख ख़र्च कयो, इंशाअल्लाह साल में ॿीणा पैसा तव्हांखे मिलंदा, इहो यकीन रखो। अल्लाह जे नबी फरमायो, उमरे ते वियो तव्हां 3 लख ख़र्च कया, इंशाअल्लाह रब तव्हांखे ॿीणी बरकत ॾींदो। इहो अल्लाह जे नबी जो फरमान आहे। सो सब त्याग थी इंशाअल्लाह। अल्लाह से खुद वाला अमल दी तौफीक नसीब फरमा।